जी नाज़रीन, असां सचलकोट में बीठा आहियूं। खैरपुर में पुलिस गर्दी करे क़त्ल कयो वियो आहे। तो हिते इलाइक़े कराची में जेको आहे त नारे जा बिरादरी ऐं सिविल सोसाइटी गॾियल एहतजाज करे धरणो आयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। बिंडो है, ये किंगरी तहसील का एक खूबसूरत गांव है। यहाँ पर केले, आम और खजूर के बहुत बागात हैं। ये ऐसा समझो सिंध का एक छोटा सा दुबई है। यहाँ पर ये जो कत्लेआम ये कराची हुजे अंदरूनी सिंध हुजे बेगुनाह खे मारे रोड ते पहुचंदा ॾोहारी अठनि तरीक़े जो ॾोहारी हूंदो सर। इहो बिल्कुलु ग़लति आहे। इहो पुलिस जी माना दहशतगर्दी है। असां आले इदारनि खे अपील था कयूं त हिन सां इंसाफ़ कयो वञे। एसएसपी के खिलाफ एक्शन करे जो एकतरफा कार्रवाइयां कर रहे हैं, फौरी अगर एक्शन नहीं लिया गया तो मजीद में बिरादरियों के नौजवानों के कत्ल करे इहो साबित करना चाहिए। ऐसा लगेगा शौरा जो कत्ल फिलिस्तीन के लोग यहाँ लड़ाई कर रहे हैं, शागिर्द कत्ल पाकिस्तान आजाद जनता उन्हनि जो दादरसी नदी ते उन जो मिसाल इहो आहे त खैरपुर जे अंदरि 8 क्लास शागिर्द सॼण नारे जेके कत्ल करे पुलिस मुक़ाबिलो ॾेखारियो आहे। छा इहो असां कंहिंखां पुछूं 8 जो शागिर्द उहो दाड़ेल थी सघे थो पियो ऐं उनखे पुलिस सुकुर थी थिए पई। असां उन अद जे एसपी खां खैरपुर जे एसपी खां IG सिंध खां इहो मुतालबो था कयूं त सॼण नारे जे सां गॾोगॾु सिंध जे अंदरि जेका मारवा अदालत जेके क़त्ल कया था वञनि, जेके हाफ़िर कया था वञनि, फुल फिराए कया था वञनि। मैं वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस हाई कोर्ट, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट से अपील करता हूँ, बराए मेहरबानी आप उस जगह का जायज़ा लें। मैं वहाँ से जायज़ा लेकर आया हूँ। मैंने अपनी ID से वो वीडियो रखी है। पूरे गांव को चारों तरफ से पुलिस ने घेरा हुआ है। 6-6, 7-7 बख्तरबंद गाड़ी, रॉकेट लॉन्चर पे घरों पे हमले। इस टाइम वहाँ के पोजीशन ये आज 15 से 16 दिन हो गए हैं। गाँव वाला ना कोई बाहर आ सकता है, ना गाँव में कोई अंदर दाखिल हो सकता है। वहाँ पर ना मेडिसिन की सहूलत है, ना खाने की सहूलत है। इस टाइम पे भी कल रात भी हमने सुना है कि हमला औरत वहाँ पर फौत हो गई है। मैं इमरान खान साहब से अपील करता हूँ कि बराए मेहरबानी आप एक्शन क्यों नहीं लेते। एकतरफा कार्रवाई नारे जो बिरादरी के ऊपर की गई है, आखिर क्यों 57 अफराद के ऊपर FIR दर्ज है और 50 से ऊपर जायद नारे जो बिरादरी के अफराद गिरफ्तार हैं। खैरपुर के अंदर फेजमंद बिंडो में जो नारे जो बिरादरी है, वहाँ पे जो रहायश पजीर अक्सरियत से रहायश परी है। और वो फेजमंद बिंडो एक ऐसा इलाका है जो ज़रई इलाका है, खूबसूरत इलाका है। अरबों और खरबों की ज़राअत होती है, केले का फसल होता है, खजी का फसल होता है और मज़ीद दूसरे होते हैं। और इस वक्त वहाँ पे इस किस्म का अमन अमान की सूरत हाल पैदा की गई है। वहाँ पे SSP और DSP मुकम्मल तौर पर मुलविस है। मैं जब वहाँ तस्वीर देखता हूँ तो मुझे ऐसा लगता है कि यहाँ हम सिंध में नहीं रहे, पाकिस्तान में नहीं रह रहे हैं जहाँ पे जमहूरी हुकूमत है, लेकिन एक कश्मीर के मकबूजा कश्मीर के इलाके में रह रहे हैं जहाँ पे लोगों को बेदर्दी से नहते लोगों को कत्ल किया जा रहा है। सज्जन नारे जो कि सनदें देख लें, सर्टिफिकेट देख लें, जो 8वीं क्लास का एक तालिब इल्म था उसको DSP ने कत्ल करके उसको डाकू करार दे दिया, उसके पीछे हथियार लगा दिए गए। ये कौन सा कानून है? ये क्यों जंगल का कानून है? मुझे तो यही लग रहा है कि यहाँ जंगल का कानून है। वहाँ पे आपने पूरे फेजमंद बिंडो नारे जो बिरादरी को महसूर किया हुआ है, मुहासरा किया हुआ है। वहाँ मुझे यहाँ सिंध की पुलिस नज़र नहीं आती। मुझे ऐसे लगता है कि यहाँ पे कोई हिंदुस्तान की दुश्मन फौज आके मकबूजा कश्मीर समझ के नहते लोगों पर हमला कर दिया है, उनको मारने के लिए, उनको जलील करने के लिए, उनकी औरतों के साथ ज़लत आमेज रवैया रखा रहा है। उनके मर्द हजरात घरों में नहीं है, वो मफरून की ज़िंदगी बसर कर रहे हैं। वहाँ के जो तालिब इल्म है उन पर झूठी
FIR दर्ज की गई हैं। तो मैं खुदारा इस यहाँ पे सिंध हुकूमत को खास तौर में हम पीपल्स पार्टी की हुकूमत है, ये जमहूरी पार्टी है, जमहूरियत की हुकूमत है, यहाँ आवाम ने इनको मुंतखब किया है, वो तमाम लोगों को इंसाफ करे। सज्जन नारे जो खून के साथ इंसाफ करे। तो सज्जन नारे जो 8वीं क्लास जो शागिर्द आहे, 14 साल उनकी उम्र आहे, उनके बेदर्दी से कतल करे ऐं जेको आहे सो रियासती इदारनि पुलिस जी जेको आहे सो उन छतरीअ हेठि धाड़ियल माण्हुनि खे गॾु खणी करे, ॾुआरी माण्हुनि खे गॾु खणी करे उन माण्हू खे कतल करे वरी उनजे मथां जेको आहे सो इल्ज़ाम हणनि त इहो धाड़ियल हुयो जेको पुलिस मुक़ाबले में मारियो हुयो। 8वीं क्लास जो शागिर्द 14 साल उम्र जो छोकिरो, छा तव्हां सम्झो था धाड़ियल थी सघे थो? ऐं उन सां गॾु उनजो भाउ, हिकिड़ो ई ॿियो भाउ, बाक़ी त उन वीचारे जो 5 भेणूं आहिनि। 5 साल उनजी उमिरि आहे। उन छोकिरे ते बि FIR कढी वई आहे त इहो 5 सालनि जो छोकिरो धाड़ियल थी सघे थो। जेकॾहिं 5 साल जो छोकिरो धाड़ियल थी सघे थो, पोइ त जेके माउ जे पेट में बि नारे जा आहिनि उहे बि धाड़ियल आहिनि। छा तव्हां सॼी नारे जा क़ौम खे SSP जेको खुलेआम चए थो त नारे जा क़ौम धाड़ियल आहे, मां गिरफ़्तार कंदुसि, त गिरफ़्तार करे। हू जेकॾहिं धुर बणियल आहे ऐं हू सम्झे थो त माना जेको आहे मूंखे नारे जा ई गिरफ़्तार करणा आहिनि, धाड़ियल हुजनि या न मूंखे धाड़ियल पैदा करणा आहिनि, हू जेको ISSB क्लियर कंदड़ राहिब खान नारे जेके जेल में विझो वेठो आहे त जेको आहे सो धाड़ियल आहे। जे ISSB क्लियर कई आहे, सेकेंड एग्ज़ाम पास कयो आहे, जेके LLB जा शागिर्द छोकिरा आहिनि उन्हनि ते FIR उन कटियूं आहिनि त इहे धाड़ियल आहिनि। जेके 8वीं क्लास, 6वीं क्लास, 5वीं क्लास, 9वीं क्लास जा ॿिया बि स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि ते उन FIR कटियूं आहिनि ऐं उन ॻोठ खे कड़ो चाढ़ियो वेठा आहिनि पुलिस। इहा तमामु घणो ज़ुल्म आहे। असां चवंदा इहो ज़ुल्म बंदि कयो या पुलिस गर्दी बंदि कयो। ऐं जेको कादिर चांडियो आहे उहो ॼाणे पुछी जेको नारे जा दुश्मनी में अची करे उन बिरादरी सां दुश्मनी करे, असां चऊं था त नारे जा बिरादरी न, का बि बिरादरी कंहिं बि बिरादरी सां चाहे हुजनि जतोई हुजनि, भुटा हुजनि, केर बि हुजनि, जेकॾहिं उन कंहिंसां ज़ुल्म आहे त उहो ज़ुल्म न थियणु खपे। पुलिस ॿियनि बिरादरियुनि जो माण्हू मारे, उहो इल्ज़ाम बि नारे जन ते हणी ॼाणे मुंहिंजे नारे जन खे धुर ठाहिणु चाहे थी। असां चऊं था उन्हनि सां बि इंसाफ़ थियणु खपे। जंहिंजो माण्हू उहो आहे उन्हनि जो बि इंसाफ़, को बि माण्हू न हुअणु खपे। को बि छोकिरो, स्टूडेंट, जेके बि स्टूडेंट आहिनि उनखे पंहिंजे स्कूल ताईं पहुचणु खपे। स्कूल बंदि आहिनि, छो बंदि आहिनि? उते जा स्कूल खुलणु खपनि। इस्पतालनि ताईं माण्हुनि खे पहुचजो, चाहे कहिड़ी बि बिरादरी जा हुजनि। जी नाज़रीन, असां नारे जा बिरादरी जे धरणे में पहुतासीं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। उन्हनि जो इहो चवणु हो त खैरपुर पुलिस जेको आहे त नारे जा बिरादरी जो हिकिड़ो नौजवान छोकिरो जेको आहे त नाहक पकिड़े उन खे क़तल कयो आहे। सो उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं पुलिस गर्दी जेको आहे उहा नामंज़ूर आहे। सो फौरन जेको आहे त एक्शन करे उन पुलिस खे ऐं पुलिस वारनि खे ऐं उन दहशतगर्द पुलिस वारनि खे गिरफ़्तार कयो वञे। फारूक गंगवार, सोच TV, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.